अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला। अब सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान मकानी चूंडुनि लाइ अवामी राब्ता मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो करे वरितो। PTI जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास में ख़िताब दौरान इमरान ख़ान जो चवणु आहे त मकानी चूंडुनि में पूरी कुवत सां मैदान में लहंदासीं। तहरीक इंसाफ़ मुल्क जी मक़बूल तरीन जमायत आहे। अवाम वटि PTI खां सवाइ को बहितर ऑप्शन नाहे। मकानी चूंडुनि लाइ पार्टी जे तंज़ीमी ढांचे खे मुनज़्ज़म कयो वञे। असांजा कारकुन पार्टी जो क़ीमती असासो आहिनि। इलेक्शन में मेरिट ते टिकेटूं ॾिनियूं वेंदियूं। पाकिस्तान जे दौरे ते पहुतल सऊदी घरू वज़ीर प्रिंस अब्दुल अज़ीज़ बिन सऊद बिन नाइफ जे वफ़द सूधो वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद सां मुलाक़ात। ॿिन्ही मुल्कनि विच में राब्तनि खे मज़बूत बणाइण ते ज़ोर। शेख रशीद जो चवणु आहे त सिक्योरिटी चैलेंजिस समेत ॿियनि मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ विज़ारतुनि विच में राब्ता ज़रूरी आहिनि। पाकिस्तान ऐं सऊदी अरब में लाॻापा इंतिहाई पुराणा आहिनि। नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ ऐं PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान विच में फ़ोन ते राब्तो। हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक खे फ़ैसिलाइतो बणाइण ते मुशावरत। नवाज़ शरीफ पारां PDM जो सरबराही इजलास तकिड़ो घुराइण जी दरख़्वास्त। मौलाना फज़ल रहमान ईंदड़ हफ़्ते इजलास घुराइण जो इशारो ॾेई छॾियो। अपोज़िशन जे गरियल लॉन्ग मार्च जी पीपुल्स पार्टीअ जी तजवीज़ बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त हुकूमत खे घर भेड़ो करण लाइ समूरा आइनी क़ानूनी ऐं अवामी ऑप्शन्स इस्तेमालु कया वेंदा। डेरा इस्माइल ख़ान में तहरीक इंसाफ़ खे वॾो धचको। इलेक्शन कमीशन PTI उम्मीदवार खे चूंड मैदान खां ॿाहिरि कढी छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गंडापुर जो भाउ उमर अमीन नाअहल करार। इलेक्शन कमीशन अली अमीन गंडापुर खे अवामी मेड़ाकनि खे ख़िताब खां रोके छॾियो। हू कंहिं बि सियासी सरगर्मी में हिसो न वठी सघंदो। पीपुल्स पार्टी ऐं नून लीग वारा ॿुधाइनि त कहिड़ी एजेंडा तहत मुलाक़ातूं करे रहिया आहिनि। इमरान ख़ान वज़ीर आज़म न हुजे हा त PP ऐं नून लीग में एतिरी वेझड़ाई न हुजे हा। वज़ीर आज़म जे चीन वारे दौरे खे तनक़ीद जो निशानो न बणायो वञे। वज़ीर आज़म सां ज़ाती अना रखंदड़ चीन वारे दौरे मां ख़ामियूं कढी रहिया आहिनि। इमरान ख़ान सॼे मुल्क में अवामी जलसनि खे ख़िताब कंदो। मुमलकती वज़ीर फारूक हबीब जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। अल्लाह करे अमरीकी सदर जो बाइडन फ़ोन करे वज़ीर आज़म जी परेशानी घटि करे। मुल्क में एहतिसाब जो अमल नाले मात्र आहे। नओं ऑर्डिनेंस जारी थींदे 4 महीना गुज़री विया पर कंहिंखे नाहे ख़बर त छा करिणो आहे। स्टेट बैंक जो बिल कानून अञा ताईं नाहे बणियो पर सेविंग रेट घटाए वियो। हाउसिंग लोन खे बि रोल बैक करण जो चयो वियो। IMF हाणे हुकुम ॾींदो त स्टेट बैंक खे छा करिणो आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जूं कराची में एहतिसाब। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। उमेर बाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस में PP MPA बुरहान ख़ान चांडियो जी उबूरी ज़मानत मंज़ूर। बुरहान ख़ान चांडियो सिंध हाई कोर्ट लाड़काणो बेंच पहुची ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾिनी। अदालत बुरहान ख़ान चांडियो जे 2 लख रुपयनि जे मचलकनि एवज़ 7 मार्च ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। बुरहान चांडियो दावा कई आहे त अदालत संदसि गिरफ़्तारी जो को बि ऑर्डर जारी नाहे कयो पर अदालत सरेंडर करण लाइ चयो आहे। हू अदालत वञी सरेंडर कंदो। मथसि लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। उन्हनि पहिरें ॾींहं खां केसनि खे मुंहुं ॾिनो आहे। आईंदा बि केसनि खे मुंहुं ॾींदा।